जॾहिं मदीने जा लजपाल जॾहिं मुंहिंजा आका मक्को छॾे मदीने आया ये ना भाई हथ खणी करे चओ सुभान अल्लाह त ॿुधावा जॾहिं सरकार मक्के मां हिजरत करे मदीने पहुता पहिरीं रात आ मदीने में हर सहाबी अर्ज कई या रसूल अल्लाह अज रात मूं वटि करम फरमाओ कहीं चो आका अज रात मूं वटि रहो कहीं चो आका अज रात मुंहिंजी दावत क़बूल फरमाओ हुजूर ॾिठो पए सभई मोहब्बत वारा आहिनि कंहिंखे हा कजे कंहिंखे ना कजे हुजूर फरमायो ऐं सहाबियो इहो फ़ैसिलो छॾूं था असां पंहिंजी उठणीअ ते पंहिंजी ॾाचीअ ते असांजी ॾाची वञी करे जंहिंजे दरवाज़े ते वेहे अज रात असां उनजा मेहमान सरकार पंहिंजी ॾाची ते जलवगर आहिनि ॾाची हलंदी थी वञे हर सहाबी इन्ही तजस्सुस में आ अजलाए कंहिंजी क़िस्मत जागे जो ॿिन्हिनि जहाननि जा सरदार मेहमान बणजनि ॾाची हलंदी 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 हिकु दरवाज़े ते वञी वेठी आहे यकीनन सहाबा बि चयो हूंदो सुभान अल्लाह सरकार उन दरवाज़े ते लथा ऐं फरमायूं ऐं साहबियो फ़ैसिलो थी वियो अॼु राति असां हज़रत अबू अयूब अंसारी जा मेहमान आहियूं सुभान अल्लाह वाह अबू अयूब अंसारी तुंहिंजी क़िस्मत मदीने में त वॾा वॾा अमीर साहबी बि हुया पर ही मुफ़लिसो गरीब हुयो गरीब जी क़िस्मत जागी जो सरकार मेहमान थिया जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सोने लाल लतीफ़ लतीफ़ सोने ॿुधी करे चयो या रसूल अल्लाह अबू अयूब भी त गरीब हो मुफ़लिस हो या रसूल अल्लाह मां भी त गुदड़ी पाइण वारो फ़कीर आ आका जड़ो करम अबू अयूब ते फरमाया एड़ो करम मूं लतीफ़ ते भी फरमा सुभान अल्लाह आका अमा जो त उहो शान आ जो मक्के मां हली करे फ़लस्तीन मस्जिद अक्सा पुजी सघो था मस्जिद अक्सा मां हली करे अर्शे उला ते पुजी सघो था ओ आका ही लतीफ़ तहां खां दूर कोने आका जीअं अबू अयूब वटि रहियो हिकु राति लतीफ़ वटि बि रहो नहीं भाई मु आलम तखय्युल में लतीफ़ सरकार जी बारगाह में अर्ज कियो त ऐ सोना लतीफ़ जॾहिं मुंहिंजो सोनो आका पाकिस्तान अचे सुभान अल्लाह सिंध में अचे हिते भी त को लाल शहबाज कलंदर आ को अब्दुल्ला शाह गाज़िया को सच्चल सरमस्ता लखे किरोड़े वली लखे किरोड़े गुलाम हुजूर जा सिंध में भी आहिनि इन्हनि गुलामनि जे झुरमट वञा हुजूर के पाण ॾे कीअं वठी वेंदो लतीफ़ सोने फरमायो मूं त पहिरां ई अर्ज करे छॾियो आहे जो मां त गुदड़ी पाइण वारो फ़कीर आहियां मूंखे त ॿियो तरीक़ो ई कोन्हे बसि अर्ज़ ई करणो आहे सोना कीअं अर्ज कंदो लतीफ़ सोने फरमायो जॾहिं आका अचनि सिंध में काफ़िले जे साम्हूं वञी करे ओ पेरे पवंदी सान चवंदी रही बन रात बंबोर में सोना रही बन रात बंबोर में तेरे पवंदी सुभान अल्लाह अच्छा वो सोना लतीफ़ सरकार उते त ॾाची हुई हिते त उठन जा काफ़िला हूंदा किए पेरे पवंदो सोने लतीफ़ फरमायो ओ उठता आरी जाम जाला ओ उठता आरी जाम जाला सोनल जाम जा मदनी जाम जा अरबी जाम जा मिठड़े जाम जा शाहिद भाई जने उठ पुजंदा लतीफ़ सोने फरमायो ओ वागू वटंदी सा सुभान अल्लाह ए वागू वटंदी सा ने चवंदी सान सोना रही वन रात बंबोर में आका रही वन रात बंबोर में मेरे पवंदी सान पेरे पवंदी सान चवंदी सान रही वन रात बंबोर में सोना रही वन रात बंबोर में सुभान अल्लाह एक गाल समझ आ गया सुभान अल्लाह चेत वरी अगते हला सुभान अल्लाह तमाम समझो पे सही सलामत रहो सही
अच्छा ये भी सवाल है, एक तसव्वुर है ना, इनके तसव्वुर समझो। लतीफ सोना अमा त फरमायो उठन जो वागू जले करे अर्ज कंदो आका रही वञ रात बंबोर में। ए लतीफ सोना ये भी थी तो सके जे रस्ते में अवा बीठा जो यो भी रस्तो है, विच में वडो जबल होजे, जबल जे हिन पासे ॾांहुं बि रस्तो हुजे। ऐं लतीफ सोना ईअं बि त थी थो सघे न जंहिं रस्ते मां अवां बीठा हुजो सरकार उतां न गुज़रनि, सरकार जबल जे परे रस्ते तां गुज़री वञनि, त पोइ कीअं उठनि जूं वांगू जली, पोइ कीअं अर्ज़ड़ा कंदो। सोने लतीफ फरमायो अगर उन रस्ते सां सरकार न आया, ॿिए रस्ते तां विया त सरकार जी खुशबू महसूस कंदुसि त मुंहिंजा आका परे रस्ते तां वञी रहिया आहिनि। सोना पोइ छा कंदो, चए पहुचण दुसी जबल चोट ते ला, वो 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 चढ़ंदुस जबल चोट ते, जबल जे चोट ते चढ़ी करे ॾिसंदुसि अगर मुझे आका जो काफिलो नजर आयो त सजड़ा करती सान चवंदी सान, सजड़ा करती सान सान। आका रही वञ रात बंबोर में, बंबोर में पेरे पवंदी सान। लतीफ सोने फरमायो जबल जे चोट ते चढ़ी करे ॾिसंदुसि अगर हुजूर जो काफिलो नजर आयो त सजड़ा कंदी सान। ओ सोना लतीफ ईअं बि त थी थो सघे जेसी ताईं अवां जबल ते पे चढ़े तेसी ताईं हुजूर जो काफिलो घणो ई परे हलियो वञे, अवां के काफिलो नजर ई न अचे त पोइ कीअं सजड़ा कंदो। सोने लतीफ सरकार फरमायो अगर काफिलो नजर न आयो त मुंहिंजी क़िस्मत आहे, पोइ काफिले जे कदमनि जा निशान त नजर ईंदा। सोना कदमनि जा निशान छा कंदो। सोने लतीफ सरकार फरमायो ओ अतियूं शाग लतीफ चेला, हो लालो लाल लतीफ चेला, सुनो लतीफ चे मिठड़ो लतीफ चे, घोट लतीफ चे, लाल लतीफ चे, ओ अतियूं शाग लतीफ चे, ओ लालो लाल सोनो लतीफ चे, मिठड़ो लतीफ चे, घोट लतीफ चे, लाल लतीफ चे। लतीफ छा चए, काफिलो नजर न आयो त काफिले जे कदमनि जा निशान त नजर ईंदा। सोना उहे छा कंदो, से कदमनि जा निशान ॾिसंदे 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 हिक न हिक ॾींहुं ओ गोले लहंदी सान चवंदी सान, गोले लहंदी सान चवंदी सान, रगी बन रात रगी बन रात रगी बन रात बंबोर में। सोना रगी बन रात बंबोर में फेरे पवंदी सान। सोने फरमायो जॾहिं दिल ऐं जिस्म जा आज़ा जवाब ॾेई वेंदा, हथनि हलण छॾियो पेरनि हलण छॾियो, पर दिल खे दिलासा ॾींदो सोने लतीफ सरकार जो। वो कंदी वत मता वोए विसारिए, रंदन मथे रत हार तपसी हो तखे, जी लतीफ शल सिंधड़ियां बात हो जाए। मनम महवे ख्याल ऊ नमीदानम गुजारफ्तम। अलामा साहब समझो पिया ना सही, मनम महवे ख्याल ऊ नमीदानम गुजारफ्तम, मां उनजे ख्याल में महवा
नमीदानम ख़बर ना है कुजा यानी काॾे रफ्तम वञा तो ख़बर ना है काॾे वञा तो समझियो मनम में वे ख़याले ऊ नमीदानम कुजा रफ्तम शुदम घर के विसाले ऊ बस उनजी मुलाकात जे लाइ मां महमा गर्क नमीदानम कुजा रफ्तम वरी फरमाइन था असीरे मुए ऊबूदम असीर चंदन कैदी के मुंह चंदन जुल्फ के ऊ यानी पान असीरे मुए ऊबूदम उनजी जुल्फे अंबरीन जो कैदी थी वियुम गुलामे रू रू चंदन चेहरे के फारसी में गुलामे रूए ऊबूदम समझी विया वरी फरमाइन था गुबारे गुबार चंदन मिट्टी के गुबारे कुए उबूदम नमीदानम गुजारफ्तम इस कदर फना होने वाले आप हैं कौन आप फरमाते हैं कलंदर बू अली हस्तम कलंदर बू अली हस्तम बना में दोस्त सरमस्तम कलंदर हजरत बू एकड़ो कलंदर असां वटा एकड़ो इंडिया में तव अध कलंदर हजरत राबिया बसरी हजरत बू अली कलंदर चओ सुभान अल्लाह गाल ठई आई त बुधाए छनान साईं शायद भाई बू अली कलंदर साईं पानीपत इलाको है इंडिया में उते साईं जन रहंदा हुआ पो साईं के साईं जे खलीफे ॿुधायो त साईं असां जे पाड़े में हिकिड़ो हाफ़िज़ क़ुरान अची लॾे अची वेठो आहे और क़ुरान जो हाफ़िज़ आहे और साईं चयो भला ने हाफ़िज़ के सॾे त अचे कचहरी त कयूंसि न चई सुभान अल्लाह यार हाज़िर साईं खलीफ़ो बेदो साईं साईं सॾई तो आप साहब साईं वठी आया हाफ़िज़ साहब के हाफ़िज़ साहब सां कचहरी साईं चयो हाफ़िज़ साहब हाणे तूं क़ुरान जो हाफ़िज़ असां क़ुरान जा आशिक़ हाणे महिरबानी कर रोज़ाना ईंदो कर तुंहिंजी ड्यूटी आहे जेको तूं नज़रानो वठी पर हिकिड़ो रुकू रोज़ानो मूंखे ॿुधाए वेंदी क़ुरान जी लफ़्ज़त उन्हनि खां पुछो न जे नेज़े जी नोक ते बि क़ुरान न विसारियो ठीकु आहे पोइ हाफ़िज़ साहब चयो साईं मुंहिंजी ख़ुशनसीबी सुणा अचण सां ड्यूटी मिली वई आहे हाफ़िज़ साहब रोज़ाना ईंदो साईं खे हिकु रुकू ॿुधाईंदो क़ुरान जो एतिरे में वरी कुझु अरसो गुज़रियो त हिकु ॿियो अल्लाह जो वली उहो बि कामिल हो उहो बि अची करे साईं जे पाड़े में शिफ्ट थियो अची वेठो उनखे ख़बर पई इहो हाफ़िज़ डेली वञी क़ुरान ॿुधाईंदो आहे साईं खे त हाफ़िज़ साहब जॾहिं साईं खे क़ुरान मजीद जी तिलावत ॿुधाई उन खां बाद वरी मूंखे अचे मूंखे ॿुधा मूं वटि बि तुंहिंजी ड्यूटी आहे हाफ़िज़ साहब चयो साईं वारा नियारा थी विया दरवेशनि खे क़ुरान बि ॿुधाईंदुसि दुआऊं बि वठंदुसि सभु कम थी वेंदा ठीक है रोज़ानो पहिरियां बू अली कलंदर के हाफ़िज़ साहब क़ुरान ॿुधाए वरी वञी उन ॿिए अल्लाह जो उनजो नालो मुंहिंजे ज़हन में अल्लाह ताला ॿिए दफ़े यादि कराईंदुसि उनखे ॿुधाए हिकु ॾींहुं हज़रत बू अली कलंदर क़ुरान मजीद ॿुधंदे ॿुधंदे हिन वजद में अची विया हाफ़िज़ साहब खे चवंदा रहिया हाफ़िज़ साहब पढ़ंदो वञ हाफ़िज़ साहब हिकु रुकू पढ़ण वारो अलाए केतिरा सिपारा पढ़ी वियो हाणे हिकु रूटीन हुई न हाणे हो जेको ॿियो दरवेश हुनजो टाइम थी वियो क़ुरान शरीफ़ ॿुधण जो उनखे उन टाइम ते उहो क़ुरान वारी घुटी न मिली हू हुते तड़पे पियो अॼु क़ुरान छो नथो ॿुधां ख़ैर काफ़ी देर गुज़री वई हू हुते वजद में अची वियो अखियूं लाल थी वियूं हाफ़िज़ साहब खे जॾहिं बू अली कलंदर छॾियो त साईं हाफ़िज़ साहब जल्दी भॼंदो उते पहुतो उन पुछो हाफ़िज़ किथे वएं साईं हज़रत बू अली कलंदर न पिया छॾनि छो साईं क़ुरान पिया ॿुधनि न चवनि पिया हाली हेॾे होॾे न वञ भला न पियो छॾई त पोइ बसि ॾींहुं आख़िरी अथई जलाल में वेठो साईं छा फरमायो जो सुबुह जो सिज उभरंदो तूं मरंदे वञ हाफ़िज़ साहब हो अक़ीदे वारो चांचूं न कयईं ख़ामोशी सां वापसि थियो बू अली कलंदर जे साम्हूं बीही करे रोअण लॻो त बू अली कलंदर हाफ़िज़ साहब छा थियो साईं उन चयो सुबुह जो सिज निकिरंदो तूं मरी वेंदे तोखे मुबारक थिए सुभान अल्लाह साईं होॾां अल्लाह जे वली फरमाए छॾियो मरी वेंदे तव्हां मुबारक था ॾियो छा चयो अथई सिज निकिरंदो तूं मरंदे पोइ सिज निकिरंदो पोइ मरंदे न वाह वाह न आहे सम्झा तो हाफ़िज़ भी न समझो साईं कीअं बस तू आराम कर सिज जाने असां ॼाण सुभान अल्लाह सुबुह थी सिज उभरण जो टाइम तो सिज नथो निकिरे हाँ सिज नथो निकिरे पोइ
7 थिया 8 थिया 9 थिया सिज नथो निकिरे पोइ अहिड़ो आलम जो थी वञे इलाइक़े वारा परेशान थी पोइ वेंदा आहिनि अल्लाह जे वलीअनि ॾे उते हज़रत बू अली कलंदर त कलंदर आहे सभई माण्हू आया साईं तव्हां कलंदर आयो अच्छा माजरो आहे सिज नथो निकिरे साईं चए यार असांजो हाफ़िज़ साहब परेशान वेठो आहे हिन सां हू असां वारो यार कावड़ियल उहो परचाए ॾियो त सिज निकिरे वरी उहे इलाइक़े वारा कठे थी करे काफ़िलो ठाहे करे उन साईं हाफ़िज़ साहब ॿीहर टाइम ते ईंदो माफ़ी ॾियो महिरबानी करे अल्लाह वारा शफ़ीक बि हूंदा आहिनि हाँ त चऊं न चऊं हाफ़िज़ साहब खे माफ़ करे छॾियो ऐं रब खां दुआ करी त मुंहिंजा मौला ही मैं लफ़्ज़ वापसि वठां सुभान अल्लाह त वरी उहो वापसि आया बू अली कलंदर ॾे साईं असां माफ़ी वठी आया आहियूं चए पक पोइ हज़रत बू अली कलंदर दुआ घुरी मुंहिंजा मौला हाणे सिज खे ज़ाहिर कर सुभान अल्लाह बू अली कलंदर कलंदर बू अली हस्तम पना में दोस्त सरमस्तम दिलंदर इश्क ऊबस्तम नमी दानम गुजारतम वो कंदीवत मता बोए विसारिए रंदन मथे रते हार तपसी होत थे जी लतीफ शन सिंधड़ी आबाद हो जाए लतीफ सोने फरमायो ओ गोले लगदी सान चवदी सान गोले लगदी सान चवदी सान रही बने रात बंबोर में तेरे पवंदी सान